नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं त ककर जे सरकारी अस्पताल मां नामालूम चोर 2 महीननि दौरान टियों दफ़ो चोरी करे फ़रार थी विया। अस्पताल इंतज़ामिया पारां SSP दादू खां चोरी थियण ते नोटिस जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर मूजिब ककर जे डिस्पेंसरी अस्पताल मां चोर टियों दफ़ो चोरी करे फ़रार थी विया। ककर डिस्पेंसरी अस्पताल जे डॉक्टर अब्दुल हमीद शेख ऐं डिस्पेंसर गुलाम नबी मल्लाह अमल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अस्पताल जी टियों दफ़ो चोरी थी वई आहे, जंहिंमें बैटरी, UPS, पखा, पाणीअ जो मोटर ऐं ॿियो सामान चोरी थियण सां गॾु दवाऊं पिणु चोरी थियूं आहिनि। अहिड़ो इतलाउ असां ककर थाणे ते ॾियण सां गॾु MC दाख़िल पिणु कराई आहे, पर पुलिस हींअर ताईं को बि नोटिस नाहे वरितो। हिननि SSP दादू इरफान अली समो खां मुतालबो कयो त ककर अस्पताल जी टियों दफ़ो चोरी थियण जो नोटिस वठण सां गॾु चोरी थियल सामान वापसि करायो वञे। रिपोर्ट वज़ीर मल्ला ऐं अब्दुल नबी सारियो, अमल न्यूज़ दादू।